नासिर हेडलाइन सवारी ठूं सखर मां के आगे कंदासी मानसून की बरसातन सबब सिंधु दरिया में मुसलसल चार गुडू ऐं सखर विरासत हेठां दर्जे की बोर्ड बरकरार है। कंट्रोल रूम मौसूब भारत पारां दरिया चनाब में छडियल पानी सबब ईंदड़ हफ़्ते गुडू विरासते विचोले दर्जे की बोर्ड अची सके थी। कंट्रोल रूम मौसूब तरबेला डैम की सतह 1524 फुटन ते पहुंची वई आहे। कालाबाग विरासत पानी की आमद 2,20,230 जडे त निकाल 2,16,730 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। चश्मा विरासत पानी की आमद 2,79,934 ऐं निकाल 2,71,842 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। तोनसा विरासत पानी की आमद 2,68,930 ऐं निकाल 2,63,930 रिकॉर्ड कयो वियो। गुडू विरासत पानी की आमद 3,60,081 ऐं निकाल 2,83,176 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सखर विरासत पानी की आमद 2,08,055 ऐं निकाल 2,51,055 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कंट्रोल रूम मौसूब कोटली विरासत पर पानी की सतह में मुसलसल इजाफो थी रहियो आहे। मानसून की बरसातन सबब सिंधु दरिया में मुसलसल चार गुडू ऐं सखर विरासत हेठां दर्जे की बोर्ड बरकरार है। कंट्रोल रूम मौसूब भारत पारां दरिया चनाब में छडियल पानी सबब ईंदड़ हफ़्ते गुडू विरासते विचोले दर्जे की बोर्ड अची सके थी। कंट्रोल रूम मौसूब तरबेला डैम की सतह 1524 फुटन ते पहुंची वई आहे। कालाबाग विरासत पानी की आमद 2,20,230 जडे त निकाल 2,16,730 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। चश्मा विरासत पानी की आमद 2,79,934 ऐं निकाल 2,71,842 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। तोनसा विरासत पानी की आमद 2,68,930 ऐं निकाल 2,63,930 रिकॉर्ड कयो वियो। गुडू विरासत पानी की आमद 3,60,081 ऐं निकाल 2,83,176 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो।